दिस्तार कराइण वारी शख्सियतूं मुर्शिदुल मुवाहिदीन साईं अब्दुल क़यूम हालिजवी साहब, शेखुल हदीस हज़रत मौलाना साईं मोहम्मद रमज़ान साहब, मुजाहिद इस्लाम साईं एहसानुल्लाह साहब, मुजाहिद इस्लाम साईं अब्दुल क़ादिर शेख साहब जन ऐं वादी मेरान जा अज़ीम बेताज बादशाह अलहाज इमदादुल्लाह फलपुटर साहब, मुजाहिद इस्लाम मोहम्मद अवैस साहब जन, हज़रत मौलाना साईं अब्दुल हफ़ीज़ साहब, साईं मोहम्मद साईं अब्दुल रहमान ओडो साहब, कारी मोहम्मद हनीफ साहब, मौलाना निज़ामुद्दीन गंभीर साहब, कारी हबीबुल्लाह मेमन साहब ऐं सालारी जमीयत मौलाना हबीबुल्लाह फलपुटर साहब। ई शख्सियतूं आहिनि जेके हिफ़ाज़नि खे दिस्तार कराईंदा, जिन में पहिरियों हाफ़िज़ आहे ख़ालिद हुसैन बिन मोहम्मद इब्राहिम, जंजी दिस्तार फ़ज़ीलत पीरे तरीक़त रहबर शरीयत हज़रत मौलाना साईं अब्दुल क़यूम साहब, मौलाना मोहम्मद रमज़ान साहब, मौलाना एहसानुल्लाह साहब ऐं मौलाना मोहम्मद अवैस साहब, अलहाज इमदादुल्लाह फलपुटर साहब, मौलाना अब्दुल हफ़ीज़ फलपुटर साहब, मौलाना अब्दुल रहमान ओडो साहब ऐं कारी ज़ुबैर अहमद फलपुटर साहब, कारी अब्दुल फ़त्ताह फलपुटर साहब जन कराए रहिया आहिनि। पहिरियों हाफ़िज़ आहे ख़ालिद हुसैन बिन मोहम्मद इब्राहिम, ख़ालिद हुसैन बिन मोहम्मद इब्राहिम जन जी दिस्तार थी रही आहे। ॿियो हाफ़िज़ आहे वसअतुल्लाह बिन कलीमुल्लाह, जिन जी दिस्तार कराए रहिया आहिनि हज़रत मौलाना साईं अब्दुल क़यूम साहब, मौलाना एहसानुल्लाह साहब, मौलाना मोहम्मद रमज़ान साहब ऐं अलहाज इमदादुल्लाह फलपुटर साहब। ऐं 3 नंबर ते आहे मोहम्मद अबू बकर बिन सलीमुल्लाह, मोहम्मद अबू बकर बिन सलीमुल्लाह, जिन जी दिस्तार कराए रहिया आहिनि मौलाना अब्दुल रहमान ओडो साहब, कारी मोहम्मद हनीफ साहब, उस्ताद अब्दुल हफ़ीज़ फलपुटर साहब जन। ऐं 4 नंबर ते आहे इसरार अहमद बिन नसीर अहमद, इसरार अहमद बिन नसीर अहमद, जिन जी दिस्तार साईं अब्दुल क़यूम साहब, मौलाना मोहम्मद रमज़ान साहब, मौलाना अवैस अहमद साहब जन कराए रहिया आहिनि। 5 नंबर ते आहे वकास अली बिन अब्दुल हकीम, वकास अली बिन अब्दुल हकीम अब्दुल हलीम। ऐं 6 नंबर ते आहे मोहम्मद इमरान वकास अली बिन अब्दुल हकीम, अब्दुल हलीम नहीं, वकास अली बिन अब्दुल हलीम, मोहम्मद इमरान बिन इनायतुल्लाह, मोहम्मद इमरान बिन इनायतुल्लाह, मोहम्मद बिलाल बिन गुलाम अकबर, हमादुल्लाह बिन असदुल्लाह, अताउल्लाह बिन सनाउल्लाह, ज़ैद अहमद बिन गुलाम अकबर, मोहम्मद जवाद बिन अब्दुल गफूर। ही हाफ़िज़ सगुर आहिनि, जिन जी दिस्तार थी रही आहे। ऐं दिस्तार में हिसो वठंदड़ साईं अब्दुल क़यूम साहब, मौलाना मोहम्मद रमज़ान साहब ऐं हाजी इमदादुल्लाह साहब ऐं मौलाना एहसानुल्लाह साहब ऐं स्टेज ते ॿिया महिमान इकराम कराए रहिया आहिनि। ही हिन जामा मस्जिद मां दिस्तार कंदड़ टोटल हाफ़िज़ 11 ॼणा हुया, जिन उस्तादनि जे महिनतुनि सां ऐं अवां ॻोठ वारनि जे ताउन सां क़ुरान मजीद पढ़ी करे पूरो कयो आहे। ऐं अल्लाह पाक खां दुआ आहे त अल्लाह पाक अहिड़ा मौक़ा वरी बि असांजी ज़िंदगियुनि में आणे ऐं तव्हां असांजा बचड़ा बि इन क़ुरान जा हाफ़िज़ ऐं आलिम थींदा रहनि। उन हालनि जे इल्म में अमल में उमिरि में बरकत अता फरमा। जेका जमात आई आहे उन्हनि जे पंदिड़े खे क़बूल फरमा, दोस्तनि जे साये खे, महिनत खे, उस्तादनि जे ख़िदमत खे क़बूल फरमा, ॻोठड़े जे मथां रहमत फरमा, असांजे दीनी इदारनि जी हिफ़ाज़त फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम, रब्बना वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम।
सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही मुहम्मद व आलिहि व अस्हाबिही अजमाइन बिरहमतिही। क़ुरान सां रख तूं यारी त तोखे ॾिए दिलदारी। क़ुरान सां रख तूं यारी त तोखे ॾिए दिलदारी। त तोखे ॾिए दिलदारी अला तोखे ॾिए दिलदारी। क़ुरान सां रख तूं यारी त तोखे ॾिए दिलदारी। क़ुरान दा मुंहुं न मट तूं शैतान जी यारी सट तूं। क़ुरान दा मुंहुं न मट तूं शैतान जी यारी सट तूं। त पास थिए झटपट तूं त पास थिए झटपट तूं पो राह मिलई रहदारी। क़ुरान सां रख तूं यारी त तोखे ॾिए दिलदारी। क़ुरान जी पढ़ हर आयत जंहिंमें आहे कमाल निहायत। क़ुरान जी पढ़ हर आयत जंहिंमें आहे कमाल निहायत। पढ़े जेको मिले से विलायत पढ़े जेको मिले से विलायत। पीउ मौले ताज बहारी। क़ुरान सां रख तूं यारी त तोखे ॾिए दिलदारी। चांडियो सच थो चवे रब ॼाणे क़ुरान थो बेश्त उमाणे। चांडियो सच थो चवे रब ॼाणे क़ुरान थो बेश्त उमाणे। थींदी रोशन क़बर सुभाणे थींदी रोशन क़बर सुभाणे। जिन कई आ ख़िदमत गारी। क़ुरान सां रख तूं यारी त तोखे ॾिए दिलदारी। मालिक तूं ऐं ख़ालिक तूं मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं। महबूद बि तूं अल्लाह बि तूं। मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं। महबूद बि तूं अल्लाह बि तूं। मुहताज पैगंबर पीर सभई आहे बारी बेपरवाह बि तूं। मिठा मालिक तूं ऐं ख़ालिक तूं। जंहिंखे कीन घुरे सो कीन वरे तोड़े गौस नबी तलकीन करे। जंहिंखे कीन घुरे सो